नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कपरो में उस्ताद ऐं समाजी अॻवाण सैयद दीन मोहम्मद शाह जी सालगिरह जी मुनासबत सां तकरीब थी। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवेश कुंबर पंहिंजी रिपोर्ट में। कपरो मीडिया सेंटर सतपारा उस्ताद ऐं समाजी अॻवाण सैयद दीन मोहम्मद शाह जी सालगिरह जी मुनासबत सां तकरीब रखी वई, जंहिंमें संदसि दोस्तनि ऐं साफ़िन शिरकत कई। जंहिंजा माउ पीउ न आहिनि पर यतीम उहो आहे जंहिंजा दोस्त न आहिनि, ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांखे हिन दौर में बि साईं दीन मोहम्मद शाह जहिड़ो सचो ऐं बेलोस असां सां मुहबत कंदड़, असांजे ॾुख सुख में कमु ईंदड़, असां नंढनि जा बि उहो जेको आड़ा जेको खणंदड़, असांजा जेको मज़ाक या मश्करी उहो सहींदड़ हिकु अहिड़ो दोस्त मिलियो आहे। ऐं उहो असांजी सम्झो असांजे हिन सॼे हिकिड़े गुलदस्ते असांजी दोस्ती हिकिड़े गुलदस्ते वांगुरु आहे। हू हुन में हिकिड़ो मुनफ़रद गुल आहे ऐं पाण बहितरीनु उस्ताद आहे, पाबंदी सां स्कूल वेंदड़ ऐं सुठो रांदीगर आहे, जंहिं मुख़्तलिफ़ जेके मैदाननि हुननि में पाण मंझरायो आहे। ऐं हींअर जेको असांजे हिन सथ में हू जेको असां जॾहिं न हूंदो आहे त असांखे बिल्कुलु उनजी कमी महसूसु थींदी आहे। असीं सभु हिक ॿिए खे फ़ोन बि कंदा आहियूं त साईं अॼु कोन्हे, पर अॼु साईं जी सालगिरह आहे ऐं दोस्तनि सभु गॾिजी इहो हिकिड़ो नंढो असां तकरीब रखी, जंहिंमें सॼी संगत शिरकत कई आहे। ऐं साईं खे जेके दोस्तनि लफ़्ज़नि जी भेटाऊं ॾिनियूं आहिनि, साईं उन्हनि लफ़्ज़नि जी भेटाउनि खां इलाही मथे आहे। ऐं असांजी अलाह पाक खां इहा दुआ आहे त अलाह साईं खे वॾी ॼमार ॾे, सुठी सिहत ॾे ऐं ईअं ई असांजे सथ में हुनजा टहक गुंजदा रहे। पारां जेको साईं दीन मोहम्मद शाह जी सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें सभिनी दोस्तनि शिरकत कई ऐं असांजो प्यारो दोस्त साईं दीन मोहम्मद शाह जेको ख़ुशी जो ॾींहुं हो, जेको सभिनी दोस्तनि इंजॉय कयो ऐं अहिड़ा ॾींहुं अलाह करे सभिनी दोस्तनि सां गॾु वरी बि अचनि, इहो ख़ुशी जा ॾींहं आहिनि, बार बार नसीब थियनि, अलाए न थियनि। ऐं साईं खे असांजी दुआ हूंदी त अलाह पाक उनखे सदाईं ख़ुशि रखे, आबाद रखे। असां गॾिजी जेको आहे सो कुझु घड़ियूं हिते गुज़ारियूंसीं। साईं हिकु बहितरीनु इंसानु आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। असां दुआ कयूं था त अलाह साईं खे वॾी हयाती ॾे ऐं हर हमेशह हर ग़रीब जे ॾुख सुख जो साथी आहे ऐं साईं बहितरीनु हिकु इंसानु आहे। अलाह सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखे। आया आहियूं हिते सभु ऐं समाजी माण्हू आहे ऐं बहितरीनु असांजो प्यारो दोस्त आहे, इन जे करे असीं मौक़े ते गॾु थिया आहियूं। अॼु साईं जी दीन मोहम्मद शाह जी जेको सालगिरह आहे उनखे असां सेलिब्रेट करायूं ऐं जेके दोस्त आया आहिनि उन में जेको केक काटियो आहे साईं जो, ऐं साईं जो तमामु बहितरीनु माण्हू आहे, असांजी मोहबती जेको आहे दोस्त आहे। ऐं जेके बि ॾुख सुख हूंदा आहिनि साईं सां सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं साईं जेके मोहबतूं आहिनि तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं साईं अलाह करे हमेशह ख़ुशि हुजे ऐं हुनजी मोहबतूं ईअं बि रहनि। बर्थडे मल्हायो, ख़ुशी खां वॾो इंजॉय कयो असां हिते। सीनियर उस्ताद ऐं समाजी अॻवान साईं दीन मोहम्मद शाह जी जेका सालगिरह मल्हाई वञे पई ऐं हुन में काफ़ी दोस्त आहिनि। साईं जेको सीनियर रांदीगर बि आहे ऐं सीनियर उस्ताद आहे। तमामु शुक्रगुज़ार आहियां जिन हेॾी मूंखे इज़त ॾिनी ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त राजा रशीद, आदिल मलिक, संजू सोनी, बिलावल वकील ऐं हज़ार खान बुर्दी, संजय सोनी, हतेश सोनी, कमलेश सोनी ऐं ॿिया जेके मुंहिंजा प्यारा दोस्त आहिनि, जंहिंमें मुमताज़ बोज़दार आहे ऐं ॿियो अख्तर कुंबर आहे ऐं उन में सागर हिंगोर जो आहे, शाहनवाज़ मरी आहे, मीर कपरी साहब आहे, इन्हनि अब्दुल गनी बोज़दार साहब आहे। इन्हनि सभिनी दोस्तनि जो वॾा कुर्ब, वॾा वड़, जंहिं मूंखे हेॾी इज़त ॾिनी, इन्हनि सभिनी जो थोराइतो आहे। मावजी कुमार आहे, मुंहिंजो प्यारे में प्यारो दोस्त आहे, इन जूं महिरबानियूं। जावेद कुंबर आहे, इन्हनि सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। अलाह ख़ुशि रखे, इन्हनि खे आबाद रखे। महिरबानी।
वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।